अॻे कॾहिं कणिक में रस चूसींदड़ कीड़ा लॻनि इहो कोन ॿुधोसीं। रती लॻंदी हुई रस्ट, पर एफिड जैसिड ऐं इहे जेके आहिनि से लॻनि, इहे अॻे कोन लॻंदा हुआ, पर हींअर जेके आहिनि से कणिक में इहे नज़र अचनि पिया। इहो कुझु सालनि खां इहे नज़र अचनि पिया ऐं इन जे लाइ बि हाणे जेका आहे सा स्प्रे जी ज़रूरत पई पए। हाणे स्प्रे जेको आहे सो ज़हर जो इन ते थींदो ऐं उहो ज़हर वारो स्प्रे वरी जेको आहे सो ॿूटे में रहिजी वेंदो आहे ज़रूरु थोरो घणो, ऐं उहो कणिक में बि वेंदो ऐं कणिक जे दाणे में उनजा रेज़िडुअल टॉक्सिन रहिजी वेंदा ऐं उहे रेज़िडुअल टॉक्सिन जेके आहिनि से इंसान खाईंदा त उन में कई जेके आहिनि से कैंसर जहिड़ियूं बीमारियूं जेके आहिनि से उन्हनि जा सबबु बणिबा। इहा पॉपुलेशन हिननि जी वधी छो आहे? वधी इन करे आहे जो ॿिया जेके फ़सुल आहिनि उन ते जेके स्प्रे कयूं था ज़हरनि जा, उन सां हिननि जा प्रीडेटर जेके आहिनि से ख़तमु थी विया आहिनि। जेके पखी हिनखे खाईंदा आहिनि या टिंडड़ियूं खाईंदियूं आहिनि या खखरूं जेके आहिनि से इहे एफिडनि खे ख़तमु कंदियूं आहिनि, से ख़तमु थी वियूं आहिनि। सो हाणे इहो हाल आहे।